अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, सकरन थाने जे मोतल थियल पुलिस एहलकारनि पारां SHO सकरन वसीम मिर्ज़ा जे प्राइवेट कार में सवार थी वावडा कॉलोनी जे रहवासी मज़र बुरड़े खे ज़बरदस्ती खंभण जी कोशिश कई। शहरनि जे मुदाख़लत ते पुलिस एहलकार फरार थियण में कामयाब थी विया, जॾहिं त मुतासिर मज़र बुरड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिविल कपड़नि में पुलिस एहलकार मोहसन पावर, अली बख्श मंगसी, अला बख्श जलबाणी, नाज़िम सोलंगी मूंखे मुंहिंजे दुकान ते अची मूंखे सख़्त मारकुट करे मुंहिंजा कपिड़ा फाड़े मूंखे ज़ोरी कार में विझी खंभण जी कोशिश कई, पर आसपास जे दुकानदारनि ऐं शहरनि मूंखे बचाए वरितो। छोयो हिकिड़ो नाज़िम हाफिज़ बंबरो ॿियो वरी मोहसिन इहे आया तोखे साहब पिया छॾे। बाबा छाला तो साहब छॾे, मां अचण पहिरीं वियसि पे डीजल मां सेंटर ते मुंहिंजी नुंहुं जो अॼु ऑपरेशन हुयो, तो ॿार विया होॾे त पोयां मूंखे चयो तूं जल्दी अचु ऐं मतां ऑपरेशन ते पैसा बि खणी। पोइ मुंहिंजे खीसे में 12,000 रुपया मां हू बि खयां ऐं ईअं निकिता। वरी दुकान ते वञी 2-3 मिंट बीठसि, दोस्त आहे हिकिड़ो ज़रदारी आहे प्रोफेसर क़ाइम नालो आहे, हुनखे वरी हथु ॾियणु बीठसि, कुझु पैसा पिया डॿे में, मां हू बि पैसा बि खयां। कुझु छोकिरे खे बंदि करे जल्दी अचु डीजल मां सेंटर। एतिरे में ही चारई ॼणा अचण सां ई बसि वेह गाॾी में। हाणे बाबा काॾे हलां मां गाॾी में, त वेह तोखे साफ़ ड्रेस में आया, हिते सस्पेंड बि थियल आहिनि। हुन खां पोइ बि मूंखे जो ज़ोरी मूंखे गाॾी ते विहारनि था हलनि। हुन रोईंदे ॿुधायो त मुंहिंजे घर में ठीकाई कोन्हे, मां दुकान तां पैसा खणण आयो हुयसि ऐं पुलिस एहलकार मूंखे मारकुट करे मुंहिंजे खीसे मां 12,000 कढी विया। हुन वधीक ॿुधायो त उहे पुलिस एहलकार लाइन हाज़िर आहिनि ऐं सकरन थाणे ते ड्यूटी नथा कनि, मूं ग़रीब सां नाहक कयो अथनि। हुन DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच ऐं SSP नवाब शाह ऐं वस वारनि खे अपील कई आहे त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ सकरन पुलिस पारां पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ पोरियत मज़र बुरड़ो ते मंशियात एक्ट तहत 25 लीटर कचो शराब हथ अचण जो केस दाख़िल करे पोरियत खे रूपोश ॼाणाए छॾियो आहे।